हीअ आहे शाह हक़ीक़ जी माण्हुनि जे तरफ़ां लिखियल या तारीख़ी तौर ते लिखियल इबारत जेको शाह हक़ीक़ जी तारीख़ी तौर ते हिते लिखी वई आहे। इन खां पोइ तव्हां हीअ ॾिसो जलालुद्दीन रूमी तमामु वॾो शाइर ऐं तमामु वॾो आलिम दीन थी रहियो ऐं अक़वाल हज़रत सची हक़ीक़त। हाणे हीअ ॾिसो उन्हनि जे अक़वाल जी ही तख़्ती हणी वई आहे ऐं ख़्वाजा ग़रीब नवाज़ जी हिते तख़्ती हणी वई आहे। नवाज़ण त अलाह जो कमु आहे, पर हीअ बुज़ुर्गनि सां हिननि पंहिंजा नाला हया आहिनि। गौस आज़म, गौस बि अलाह जो नालो आहे, आज़म बि अलाह ई आहे। गौस आज़म अलाह ई आहे, पर पोइ अलाह बुज़ुर्गनि जे नालनि सां हूंदो शाह अब्दुल ऐं जो ख़्वाजा ग़रीब नवाज़ बि अलाह जी ख़ूबियूं आहिनि, पर इहे माण्हुनि इन्हनि नालनि सां बुज़ुर्गनि जे नालनि सां उहे हणी छॾियूं आहिनि। हुननि पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि कोन चयो त मां जेको आहे सो गौस आज़म आहियां। हुननि कॾहिं बि न चयो ज़िंदगी में त मां ग़रीबनि खे नवाज़ींदड़ मां आहियां। हुननि इहो ई सॼी ज़िंदगी चयो त ग़रीबनि खे अमीरनि खे नवाज़ण वारो अलाह ई आहे। हीअ आहे हिननि जी जामा मस्जिद, ॾाढी लाजवाब जामा मस्जिद आहे जिते क़ुर जी तालीमात ॾिनी थी वञनि ऐं तमामु डबल मंज़िल ते आहे। ॾाढो सुठी ॻाल्हि थी मूंखे। हीअ मौलाना साहिबान जेको आहे सो मानी में मसरूफ़ आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मुख़्तलिफ़ पोर्शननि में विरहायल आहे। ॿिनि मंज़िली आहे, ॾाढी सुठी मस्जिद आहे। सभिनि जी तादाद में हिते माण्हू निमाज़ पढ़ंदा हूंदा, क़ुर पढ़ंदा हूंदा। हीअ अलाह जो घरु आहे, हीअ अलाह जो घरु जिते क़ुर जी तालीमात ॾिनी थी वञे। ऐं हीअ शायदि शाह हक़ीक़ जो शाह हक़ीक़ बाबा जो हीअ उलमाए दीन जो कोई हुजरो आहे जिते उलमाए दीन रहंदो कंदो हूंदो। अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाह।